कराची सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां कोरोना वायरस के रोकण लाइ वधीक लाइअमल तेज़ करे छॾियो, जंहिंमें सूबाई वज़ीरनि मुशीरनि तोड़े सिंध असेंबली ऐं क़ौमी असेंबली के मेंबरनि के ज़िले इंतज़ामिया सां गॾिजी मिली करे ज़िले सतह ते कोरोना वायरस के रोकण लाइ जाइज़ो वठण जे लाइ हिदायत कई। सिंध के वॾे वज़ीर सूबाई वज़ीरनि मुशीरनि ऐं सिंध असेंबली के मेंबरनि खे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में हर शख़्स ते नज़र रखण जी ड्यूटी लगाए छॾी, जॾहिं त पूरे शहर में शादी हॉल्स, सिनेमा घर, होटल्स, स्कूल तोड़े ट्रांसपोर्ट के भी हिक ॿिए सूबे में वञण लाइ रोकण जी हिदायत कई है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे अहिड़े अमल ते कराची जे समूरनि मुख़्तलिफ़ कारोबारनि शोबनि सां वास्तो रखंदड़ तोड़े मज़हबी अॻवाननि भरपूर हिमायत करण जो ऐलान करे छॾियो आहे।